अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ जे पारां बजट जे हिन ख़ुसूसी प्रोग्राम में मां आहियां जो मेज़बान फ़याज़ नाइच। नाज़रीन, जो प्रोग्राम में असां हिकु दफ़ो ॿीहर मुल्क जी मईशत ऐं बजट सां लाॻापियल मामलनि ते गुफ़्तगू कंदासूं। असां सां PTI अॻवान इसरार अब्बासी साहब असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि, जंहिं टेलीफोन लाइन ते असां सां मुल्क जा नामेरा एनालिस्ट जनाब नसीर मेमन साहब फ़ोन लाइन ते हूंदा। गुफ्तगू जो आगाज़ कयूं था। इसरार साहब, जो स्टेटिस्टिक्स आ रही हैं, बहुत बड़े धरने दिए PTI ने कि हुकूमत ने ये कर दिया, गज़ब हो गया, लेकिन दुनिया कह रही है, और कल परसों तो शायद इकोनॉमिस्ट की एक स्टोरी भी थी, तो फास्टेस्ट ग्रोइंग मुस्लिम इकोनॉमी ऑफ द वर्ल्ड पाकिस्तान है। तो आप लोग तस्लीम करते हैं कि मियाँ साहब ने परफॉर्म किया है? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। शुक्रिया अयाज़ भाई। देखें, खुशकिस्मती में और बदकिस्मती में जो फ़र्क है वो शायद इस गवर्नमेंट के ऊपर आप मुसद्दिक होता है। जब ये गवर्नमेंट पावर में आई तो ऑयल प्राइसेस $110 पर बैरल पे थी, और इन्होंने बजटिंग की $110 के हिसाब से, और वो जाके $38 पे रुक गई और फ्लक्चुएट किया $38 to $45 के बीच में। अब बजटिंग की हुई थी इन्होंने 110 की, और वो 38 to 40 या एवरेज ऑफ 40 लगाएं। उसके बावजूद भी वो रिलीफ जो डिज़र्व करती थी पाकिस्तानी अवाम, वो नहीं मिल सका। धरने ने प्रेशर डाला तो ऑयल प्राइसेस कुछ कम हुई, लेकिन फिर उसकी टैक्सेशंस बढ़ा के, देखिए पाकिस्तान का सबसे बड़ा अलमिया, अगर पाकिस्तान की इकॉनमी को आप ऑब्ज़र्व करें तो पूरी दुनिया में कहीं भी इनडायरेक्ट टैक्सेशन नहीं है। जितनी इनडायरेक्ट टैक्सेशन पाकिस्तान में, इतनी इनडायरेक्ट टैक्सेशन नहीं। ये तो और बात है, नहीं, लेकिन परफॉर्मेंस की है ना। मैं तो इस वक्त हुकूमत की परफॉर्मेंस की, हुकूमत अगर आवाम को डिलीवर नहीं करती है तो उसके जितने भी गैलप सर्वेस हों या जितने भी इकोनॉमिक सर्वेस हों, उससे असर नहीं होता। आम आवाम को अगर रिलीफ आप फराम करने में नाकाम है तो एक डेमोक्रेटिक गवर्नमेंट के ऊपर प्रेशर यही होता है कि वो रिलीफ आवाम को दे सकती है या नहीं। अच्छा, नसीर मेमन साहब हैं टेलीफोन। नसीर मेमन साहब, सलाम अलैकुम साईं। वालेकुम सलाम। नसीर साहब, जेको हुकूमत जो जेको ही बजट जो जॾहिं मोकिलियो आहे, जॾहिं पाण ॻाल्हायूं था पिया, कल हुकूमत जी टीम जेको आहे हुते पंहिंजो वज़ीर आज़म वटि जेका ब्रीफिंग ॾिनी आहे, काबीना कमेटी उनखे अप्रूव बि कयो आहे बजट जे डॉक्यूमेंट्स खे। 4.25% जे लॻभॻि जेको आहे चयो वञे थो, जेको आहे ग्रोथ रेट बीठो आहे, ऐं 4.4 ताईं बि कोट कयो वञे थो, ऐं ईंदड़ साल लाइ 5.5 ताईं जो टारगेट रखियो पियो वञे। तव्हां ॾिसो था त बहसियत मजमूई मुल्क जी मईशत जे हवाले सां जेको एक्सपेक्टेड हो मियां नवाज़ शरीफ़ जी हुकूमत खां, त शायदि उहो ईंदा, ऐं जेको हुन चयो हो त हुनजी पहिरीं, ॿीं ऐं टीं जेका प्रायोरिटी हूंदी उहा मईशत हूंदी, उन हवाले सां कुझु तव्हांखे उनमें को बहितरी नज़र अचे थी? साहब, हाणे तव्हां जेकर हिन साल जेको ग्रोथ जो ट्रेंड आहे उन ते जेकर तव्हां नज़र विझंदो त जेके ॿ क्रिटिकल सेक्टर्स आहिनि, एग्रीकल्चर ऐं इंडस्ट्री जा, उन्हनि ॿिन्ही जी ग्रोथ एतिरी नथी आहे जेतिरी प्रोजेक्टेड, उन्हनि अंडर परफॉर्म कयो आहे। एग्रीकल्चर में त राइस में, कॉटन में इंटरनेशनल मार्केट जे करे धकु लॻो आहे। उनखां पोइ सिंध में ख़ासि तौर ते कमंद जे हवाले सां ऐं कणिक जे हवाले सां जेका बदतरीन गवर्नेंस जी जेका हालत आहे सिंध में, उनजे नतीजे में सिंध में तमामु सीरियस क्राइसिस रहियो आहे एग्रीकल्चर सेक्टर जो। पर जनरली को घणो एग्रीकल्चर सेक्टर ऐं इंडस्ट्री परफॉर्म न कयो, हाणे ग्रो कयो आहे सर्विस सेक्टर में। सर्विस सेक्टर प्योरली टेक्नोलॉजी इंटेंसिव आहे, अर्बन सेंटर्ड आहे, उहो जेको आहे सो एम्प्लॉयमेंट सेंटर्ड कोन्हे को, उनजो पंहिंजी टेंडेंसीज़ ॾाढियूं डिफरेंट आहिनि। त मजमूई तौर ते जेकर असां हिकिड़े आम शहरीअ जी अख सां ॾिसूं त उन जी ग्रोथ जा जेके एवेन्यूज़ आहिनि, सो त जॾहिं एग्रीकल्चर सेक्टर परफॉर्म करे या इंडस्ट्री परफॉर्म करे, ऐं एग्रीकल्चर जे सब सेक्टर्स में लाइव स्टॉक वग़ैरह जेके जंहिंसां 60-70 सैकड़ो माण्हुनि जो गुज़र सफ़र गंढियल आहे, उहे सेक्टर्स परफॉर्म कोन पिया करनि फॉर्चुनेटली। हाणे बि अॻियां छा थींदो आई डोंट नो। मिसाल तौर सुभाणे तव्हां ही मेट्रो बसिस टाइप हेॾा वॾा प्रोजेक्ट्स ठाहींदो जेके प्योरली अर्बन सेंटर्ड। हिकिड़े मूंखे अर्बन सेंटर डेवलपमेंट सां को बि इख़्तिलाफ़ कोन्हे, पर 60-70 अरब रुपया तव्हां हिकिड़े प्रोजेक्ट में हणी छॾंदो ऐं किरोड़े माण्हुनि खे पीअण जो पाणी बि न हूंदो। तव्हांजो लिटरेसी रेट डिक्लाइन कयो आहे हिन साल, तव्हां जेकर उनखे ॾिठो हुजे लिटरेसी रेट जी टेंडेंसी खे, PSLN जी रिपोर्ट खे। सो जेके आम शहरीअ जी ज़िंदगीअ सां लाॻापियल मामला आहिनि, सिहत आहे, पीअण जो पाणी आहे, नंढड़ा रस्ता आहिनि, एग्रीकल्चर जी परफॉर्मेंस आहे, आम माण्हू जो लाइवलीहुड आहे, पॉवर्टी जा ट्रेंड आहिनि, उहे त के बहितर ट्रेंड न पिया ॾेखारनि। हाणे मैक्रो इकोनॉमिक इंडिकेटर्स कीअं पिया थियनि, तव्हां जबरी सेविंग्स करायूं सूबनि खां,
उन में तव्हां जेको आहे सो करंट अकाउंट डेफिसिट पर नसीर साहब जेके शयूं तव्हां पंहिंजो आइडेंटिफाई पिया कयो, नंढड़ा रोड, नंढड़ा रस्ता या ड्रेनेज सीवरेज जा मामला, उहे त मजबूरी तरह ते सूबाई हुकूमतुनि जी ज़िम्मेवारी थिए थी ऐं उन हवाले सां वधीक रिस्पॉन्सिबिलिटी सूबाई हुकूमतुनि जी थिए थी। जॾहिं हिन वक़्तु अरिड़हीं तरमीम खां पोइ जे सिनेरियो में पाण मुल्क जी मईशत ऐं बजटिंग ते ॻाल्हायूं था त ओवरऑल जेको आहे इकोनॉमी जो जेको इंडिकेटर्स आहिनि उन्हनि में का बहितरी अचे थी त उहा ज़ाहिर आहे मर्कज़ी हुकूमत जे खाते में वञे थी। बाक़ी ही जेके तव्हां जेके शयूं ॿुधायो था उन्हनि जो त घणो वास्तो सूबाई हुकूमतुनि जे ऐं प्रोविंशियल जेके PSDPs हूंदियूं आहिनि या ADPs हूंदियूं आहिनि उन्हनि सां लाॻापियल हुजे थो। इहा ॻाल्हि तव्हांजी ठीकु आहे, पर फयाज़ सवाल इहो थो थिए त बजट खे तव्हां कंहिं इकोनॉमिस्ट जी अख सां ॾिसंदो, IMF जी एक्सपर्ट जी, वर्ल्ड बैंक जी एक्सपर्ट जी अख सां ॾिसंदो त उहा हिकिड़ो ॿियो फिनामिन आहे। उहा बिल्कुलु नंबर जी जगलरी करण जा हज़ार तरीक़ा आहिनि, पर मां ॻाल्हि कयां थो हिकु पाकिस्तान जो आम शहरी बजट खे कहिड़ी अख सां ॾिसंदो, उन लाइ बजट ऐं ग्रोथ ऐं उहे ट्रांसफर छा में था थियनि। मां त इहा ॻाल्हि कयां त जेके बुनियादी सेक्टर सां जंहिंसां आम माण्हुनि जी ज़िंदगी जो लाइवलीहुड लिंक्ड आहे, पाकिस्तान अॼु बि 70% रूरल एग्रो बेस्ड इकोनॉमी आहे। इन खां त डिनाय करे नथो सघिजो आहे प्रिमिटिव स्टाइल जी आहे, उन सेक्टर ते ॾिसो न इन्वेस्टमेंट कान्हे का अनफॉर्चुनेटली जेके आम माण्हू जी ज़िंदगियुनि सां लॻा पियल आहिनि। उनखां पोइ तव्हांजी ॿियो वॾो सेक्टर जंहिंखे रिज़ल्ट ॾियणु घुरिजे जेको आम माण्हू जी इंप्लॉयमेंट जनरेट कंदो उहो तव्हांजो आहे इंडस्ट्री जो, उन बि परफॉर्म कोन कयो आहे। बाक़ी हाणे जेकर तव्हांजो सर्विसिस सेक्टर ॻाल्हि कया उन में परफॉर्म कयो आहे त उहो हिकिड़े पर्टिकुलर हिकिड़ो लेयर आहे सोसाइटी जो उनखे बेनिफिट थो करे। सो मैक्रो इकोनॉमिक इंडिकेटर्स जो बहितर थियणु हिकिड़ी ॻाल्हि आहे, उन जो बेनिफिट कामनर ते पहुचणु वुड बी द रियल ग्रोथ जंहिंखे आम माण्हू एक्सपेक्ट कनि। जेका मूं ॻाल्हि कई त उहो वरी अगेन सूबाई हुकूमतुनि जी ज़िम्मेवारी थिए थी। तव्हां इन ॻाल्हि सां एग्री कयो था त जॾहिं वफ़ाक़ी हुकूमत जे पंहिंजो उनजे करे कुझु बहितरियूं अचनि ऐं जेकॾहिं रेवेन्यू वधीक जनरेट थिए, जेको इसहाक़ डार साहब कल्ह चयो आहे त रेवेन्यू जेको आहे गुज़िरियल साल जी भेट में वधीक जनरेट थियो आहे, बजट डेफिसिट घटि थियो आहे, रिज़र्व्स 20 बिलियन ताईं वधी विया आहिनि ऐं उनखां पोइ जो इहो बि चवणु आहे त जेको असां वटि जेको इन्फ्लेशन जो रेट किरियो आहे, मतिलबु ॿिया जेके इहे इंडिकेटर्स बहितर थिया आहिनि, इहो त अंग अखर बहरहाल उहे हिकिड़ी मस्बत रुझान ॾे जी निशानदेही कनि था। पर फैज़ साहब उनखे तव्हां थोरो स्क्रूटनाइज़ कयो त इहे कीअं थिया आहिनि। मिसाल तौरु जेको तव्हांजो इन्फ्लेशन डिक्लाइन थियो आहे उहो को इफेक्टिव प्राइस कंट्रोलिंग ऐं बेटर गवर्नेंस जे करे कोन थियो, उहो त इंटरनेशनल मार्केट में पेट्रोल जी प्राइसिस हेठि वयूं आहिनि, मेनली त रिलीफ उन मां आयो आहे। ॿी ॻाल्हि इहा आहे त जेको तव्हां चओ था त टैक्सिस गुज़िरियल साल जी भेट में वधीक गॾु थिया आहिनि, त बुधार साहब इहो ॿुधाए त जेको टैक्सिस जो टारगेट हो उहो त मीट हींअर बि कोन थियो आहे। हिन साल जे टारगेट जी ॻाल्हि थियणु घुरिजे न, गुज़िरियल साल खां त ठीकु आहे, जेकर 4.5% इकोनॉमी ग्रो कया त पोइ इन प्रोपोर्शन सां तव्हांखे टैक्स खे बि ग्रो करणु घुरिजे। टी ॻाल्हि इहा त उहे हींअर तव्हां डार साहब चयो आहे त 12% 10 महीननि में जेका कलेक्शन थी हुई FBR जी 12% हिन साल जेको आहे वधीक थी आहे। न जेको टारगेट हिन साल रखियो वियो हो उहो त फर्स्ट 9 मंथ्स में त जेके प्रोजेक्शन्स आहियूं उन्हनि ॿुधायो पिए त अचीव कोन थो थिए। हाणे जेकर आख़िरी महीने ॾेढ में वॾो मेरेकल थी वञे, तव्हां ॾिसो त सूबनि रेडियूं कयूं त असांखे असांजो NFC वारो डिज़ायर्ड शेयर छो था ॾियो, त उते वफ़ाक़ी हुकूमत चयो त FBR जी जेका टैक्स कलेक्शन आहे डिविजिबल पूल टैक्सिस ईंदा आहिनि, असां NFC त उन ते विराईंदा आहियूं। सिंध अॼु बि चए थी त असांखे 75 खां 90 अरब रुपया घटि मिलिया आहिनि डिविजिबल पूल मां। पोइ जेकर टैक्सिस पूरा रिसीव थियनि हा त पोइ सूबनि खे NFC पूरो छो कोन मिलिया, इहो त हिकिड़ो ॿियो क्वेश्चन थी वेंदो। सो मां ठीकु आहे माना मजमूई तौर ते जेकर तव्हां चओ था भई रिज़र्व्स बहितर थिया आहिनि या ठीकु आहे, उहो बहितर इंडिकेटर तव्हांजी जेका फिस्कल साइड आहे उन में रिफ्लेक्ट थींदा, तव्हांजी बुक साइड ते रिफ्लेक्ट थींदा। कामनर खे उन जो बेनिफिट कीअं मिलंदो उहो वरी तव्हां सिटीज़न्स जे लाइ जेको प्रो सिटीज़न पॉलिसीज़ कीअं आहिनि उहो। नसीर साहब हिकिड़ो मिनट लाइन ते रहिजो, इसरार साहब खां ते मां वठणु चाहींदुसि व्यू पॉइंट। ये इसरार साहब ये जो बात है टेक्निकली, ज़ाहिर है अब तो PTI भी हुकूमत कर रही है और आप लोग भी उससे बाहर नहीं हैं। जो पहले डिबेट होती थी कि आप मुका है सब कर रहे हैं हुकूमतें, अब तो आप भी हुकूमत वाले बन गए हैं KPK के अंदर। तो ये जो होता है कि ट्रिकल डाउन नहीं होता, स्टेटिस्टिक्स जो हमें बजाई जाती है बजट के अंदर कि मुशर्रफ साहब के दौर में बताया जाता था कि ग्रोथ रेट जो है वो इतना बढ़ गया है और इतनी जो है रेमिटेंसेस आ रही हैं, इतने जो है वो अपना रिकॉर्ड कहा गया था कि 12 बिलियन अपना डॉलर की जो है इन्वेस्टमेंट डायरेक्ट इन्वेस्टमेंट हुई थी। ये सब कुछ होता है। इस साल भी जो इसहाक़ डार साहब जो आप कह रहे थे ना टैक्स नेट में एक बहुत बड़ी उसने दावा किया है कल प्राइम मिनिस्टर के सामने, और वो कह रहे हैं कि 2 लाख आदमी नए टैक्स नेट में शामिल किए गए हैं। ये तो अगर
फैक्ट है तो बहुत बड़ी बात है, क्योंकि काफ़ी अरसे से हम सुनते आ रहे हैं कि 7 लाख के करीब बड़े लोग आइडेंटिफाई किए गए हैं जिनकी बड़ी गाड़ियां हैं, जो बाहर टूर करते हैं, जिनका ये है वो आइडेंटिफाई हो गए हैं। अब उसको टैक्स नेट में लाने की अगर ये कह रहे हैं कि 2 लाख हमने ज़्यादा टैक्स नेट में लोग शामिल कर लें, ये तो बहुत बड़ी बात है। आपके ख्याल में कुछ बेहतरी की तरफ जा रही है चीज़ें? देखिए, इसमें बड़ी इंपॉर्टेंट बात ऋषि भाई ने की कि आप इसको देखते कैसे हैं। अगर आप इसको वर्ल्ड बैंक और IMF की नज़र से देखते हैं तो इकनॉमिक इंडिकेटर्स आपको नज़र आते हैं कि जी ये फ्लरिश कर रही है और ये कर रहा है। लेकिन अगर आप आम आदमी की नज़र से देखते हैं तो उसको जो बुनियादी ज़रूरत की चीज़ें हैं, जब उसमें कमी नहीं होती तो वो सारे इकनॉमिक इंडिकेटर्स जो हैं वो फजूल हैं। अब जैसे 2 लाख की बात की मैं तो सबसे पहले इनसे गुजारिश करूँगा कि अपने पार्लियामेंटेरियंस को तो टैक्स नेट में ले आएँ। मोर देन 75% पार्लियामेंटेरियन तो टैक्स पेयर ही नहीं है, और एक पार्लियामेंटेरियन, आप बहुत बेहतर तरीके से मुझसे जानते होंगे कि एक जो नेशनल असेंबली या प्रोविजनल असेंबली का जो मेंबर बनता है वो कितने करोड़ रुपए खर्च करके तो वो बनता है, और अगर वो टैक्स पेयर ही नहीं है तो फिर वो 2 लाख कहाँ से आ गए? सबसे पहले तो अब 360 का ऐवान है, उसमें 75% तो उनको तो टैक्स नेट पे ले आए। इसाक डार साहब जो अपना टैक्स के गोशवारे हैं उनको तो ठीक करने। मैं पॉलिटिकल बात नहीं करना चाहता, मैं बात करना चाहता हूँ फैक्ट्स की। गवर्नमेंट की प्रायोरिटीज़ क्या होनी चाहिए? अगर वो आवाम को रिलीफ देना चाहता है तो वर्ल्ड बैंक या IMF के इंडिकेटर्स को ना प्रायोरिटी दे, वो प्रायोरिटी दे ह्यूमन डेवलपमेंट को। ह्यूमन डेवलपमेंट, एजुकेशन एंड हेल्थ। किसी भी रियासत में बुनियादी जो जिम्मेदारी है वो हेल्थ और एजुकेशन। आप लास्ट गवर्नमेंट्स को कंपेयर कर रहे हैं, लास्ट सूबाई गवर्नमेंट्स को, तो सबसे ज़्यादा हेल्थ और एजुकेशन पे जो हमने बजट एक्सपेंड किया वो किसी सूबाई गवर्नमेंट ने नहीं किया। हालांकि पंजाब का बजट का हजम हमसे कहीं ज़्यादा बड़ा था। कितना परसेंट आप कर रहे हैं? हमने एजुकेशन पे लास्ट टाइम 17% किया था, उससे पहले वो 12% था। हमने 5% फर्स्ट ईयर में इंक्रीज़ किया था, और अभी भी इस दफ़ा भी हमारी प्रायोरिटी यही है, क्योंकि हेल्थ, एजुकेशन और ह्यूमन डेवलपमेंट ये बेसिक इंडिकेटर्स हैं आवाम को रिलीफ देने के। नसीर साहब, तव्हांजी स्टेटिक्स तव्हां जेको इसरार साहब KPK जा अंग अखर ॿुधाए पियो, मूं ॿुधो आहे त बलोचिस्तान में भी एजुकेशन ते जेको उन्हनि जो बजट जी स्पेंडिंग आहे उन्हनि काफ़ी वधाई आहे। तव्हांजी इतला छा आहे त जेका चइनी सूबनि जी ॻाल्हि कजे त बजट स्पेंडिंग जेका तय कयो वियो हो त 4% ताईं, त मुंहिंजे ख़्याल में सभिनी पार्टियुनि चयो त मिनिमम 4% रखंदा बजट स्पेंडिंग एजुकेशन ते। तव्हांजे ख़्याल में उनमें कीअं तव्हांखे नज़र पहुचे? फैज़ ही 7 NFC खां पोइ सूबनि में बहरहाल जेकर तव्हां रूपी टर्म्स में ॾिसंदो त पैसा वधीक विया आहिनि, ऐं सोशल सेक्टर जा जेके की सब्जेक्ट्स आहिनि, हेल्थ ऐं एजुकेशन वग़ैरह, उन में अलोकेशन्स वधियूं आहिनि। हाणे अलोकेशन्स ऐं स्पेंडिंग ॿ अलॻि शयूं आहिनि। मां गुज़िरियल 3 सालनि खां ॾिसां पियो 9 मंथली रिपोर्ट, ख़ासि तौर मां सिंध जी ऑब्ज़र्व कंदो रहियां। सिंध असेंबली में 9 मंथली अपडेट पेश थींदो आहे। 2012, 13, 14 ऐं हींअर 15 जो था 4 सालनि जो खणो। चइनी सालनि में स्पेंडिंग जो ट्रेंड ॿुधाए थो त एजुकेशन में कॾहिं बि 27, 28, 30% खां मथे सिंध में ख़र्च न थियो। यस, ऑफ कोर्स हिन भेरे बि एतिरो ई मुंहिंजे ख़्याल में हिन भेरे बि इहो ई आहे। अहिड़ी तरह KP जे अंदरि बि जेका रियल एक्सपेंडिचर स्पेंडिंग आहे उहा मुंहिंजो ख़्याल आहे त बिलो 40% रही आहे। गुज़िरियल साल बि PTI जो दोस्तनि जो चवणो त इनएक्सपीरियंस नई टीम आहे ऐं हू पुराणनि खेॾाणनि वांगुरु उहो पैसा वहाइण नथा चाहिनि, तंहिंजे करे हू मोहतात हुया। पर क़तई नज़र जे उहो थी सघे थो वक़्त सां इम्प्रूव कनि। उन्हनि जी बि अंडर स्पेंड आहे, पंजाब जी बि अंडर स्पेंड आहे। या तव्हां हिन साल तव्हां मूं चइनी सूबनि जो स्पेंडिंग ट्रेंड 9 मंथ्स जो ॾिठो आहे, चइनी अंडर स्पेंड कयो आहे। सो ॾिसो, अलोकेशन सुठी शइ आहे, मां हुनखे एप्रिशिएट कंदुसि। एटलीस्ट या पॉलिटिकल कमिटमेंट नज़र थी अचे जेकर हुन 5% वधाई आहे। बाय द वे, बिल्कुलु हिकिड़ी ऑब्जेक्टिव मां ऑब्जर्वेशन ॾींदुसि त KP जे अंदरि एजुकेशन जे हवाले सां गवर्नमेंट जो फोकस बहितर ज़रूरु थियो आहे। उन्हनि जनरली एजुकेशन खे प्रायोरिटी ॾिनी आहे, ऐं उन में जेका पॉलिटिकल इन्वॉल्वमेंट जो जेको फैक्टर आहे, बदकिस्मती सां जेको सिंध में ऐं बलोचिस्तान में असां इंतिहा ते ॾिसंदा आहियूं, अंधेर नगरी हूंदी आहे, KP वारा उन खां स्टेप अॻियां निकिरी विया। नसीर साहब, हिकिड़ो वक़फ़ो वठां थो। इसरार साहब ऐं तव्हां ॿई मौजूदु आहियो, ऐं ख़ासि तरह जेको कल्ह जेको इजलास थियो 3 ॾींहं, जंहिंमें जेको आहे नाणे वारा वज़ीर जेके आहिनि सूबनि जा उहे पेश थिया, ऐं जेको इजलास थियो जेको जंहिंमें एहसन इक़बाल साहब प्लानिंग कमीशन जे तरफ़ां उन्हनि खे ब्रीफिंग कई एनुअल डेवलपमेंट PSDP जे हवाले सां। उन ते मुराद अली शाह साहब ऐं KPK जो जेको मिनिस्टर हुयो उन्हनि एतिराज़ वारियो त उन्हनि सां ज़्यादती थी आहे। मुंहिंजे ख़्याल में इसरार साहब खे बि जेकॾहिं उनजी आगाही हुजे त उन्हनि जी पार्टी खे उते छा रिज़र्वेशन्स आहिनि, ऐं सिंध जो केस जेकॾहिं तव्हां रखी सघो त उन ते मां चाहींदुसि गुफ़्तगू थिए। वक़फ़ो वठूं था, वक़फ़े खां पोइ वठी प्रोग्राम करते ॿुधायूं।
वेलकम बैक नाज़रीन जो प्रोग्राम जे सिलसिले के अॻिते वधायूं गुफ़्तगू कयूं था बजट जे हवाले सां इसरार अब्बासी साहब PTI जा अॻवान असां सां गॾु आहिनि जॾहिं त नसीर मेमन साहब असां सां गॾु आहिनि टेलीफोन लाइन ते। नसीर साहब जेको एतिराज़ वारा आहिनि सिंध ऐं KP के पंहिंजो SN इक़बाल जी ब्रीफिंग खां पोइ जेको हुन एनुअल पंहिंजो जेको डेवलपमेंट जो जेको प्लान पेश कयो उन हवाले सां कुझु असांखे अपडेट कजो त छा उनमें केतिरो छा ज़्यादती थी रही आहे सूबनि सां? एक्चुअली मां त जेके न्यूज़पेपर में डिटेल्स आया उहे त ॾाढा वेग हुया। सिंध जे हवाले सां सिर्फ़ु मूंखे एतिरो सम्झ में आयो त सिंध जे नाणे वारे वज़ीर जो चवणु हो त जेका एनुअल PSDP आहे उन में सूबनि जे लाइ शेयर घटायो वियो आहे ऐं ज़ाहिर आहे त एनुअल PSDP में तव्हां ॾिसो त 7 NFC खां पोइ ऐं 10 तरमीम खां पोइ जीअं सूबनि खे बहितर शेयर मिलियो त हिकदमि फेडरल PSDP में हुकूमत अलोकेशन्स उन्हनि सब्जेक्ट्स घटाए छॾियूं जेके सूबनि लाइ ट्रांसफर थी विया। हाणे इहो हिकिड़ो ॿियो वॾो पर्स आहे त तव्हां सूबनि खे डिवाल्व करे ट्रांसफर कया सब्जेक्ट, ॿिए पासे तव्हां सूबनि ते थोरो पैसा ॻणायो त असां NFC में तव्हांखे वधीक पैसा ॾिना पर उहे सभु ख़र्च बि तव्हां सूबनि जे ॻिची में विझी छॾिया त हाणे उन ते सूबनि ते रादर बर्डन अची वियो आहे। हिन जी कैलकुलेशन ख़ुदि सूबा ॾियनि त एक्चुअली हुननि खे नेट में सेविंग आहे नेट में लॉस में तो बाक़ी रही फेडरल PSDP त हाणे फेडरल गवर्नमेंट उन ते चए थी त बाबा सूबा पंहिंजी डेवलपमेंट जी पंहिंजो पाण वञी संभाल कनि, असां फेडरल PSDP उनजो हिसो घटि ॾींदी ऐं सूबनि जो ज़िम्मो वधी वियो आहे। ठीकु आहे जेकर इहा ॻाल्हि आहे पर सुवाल इहो आहे त फेडरल PSDP में जेके अलोकेशन थियनि थियूं उन्हनि जो पैरामीटर छा आहे? फेडरल PSDP कंहिं हिकिड़े सूबे लाइ या ॿिनि शहरनि जे लाइ त नथी थिए न। मिसाल तौरु मूंखे एग्ज़ैक्ट ख़बर न आहे पर मूं इहो ॿुधो आहे त जेका हीअ मेट्रो बस इस्लामाबाद में ठहे थी उहा बि फेडरल PSDP खां को एडिशनल अलोकेशन्स करे उन मां चार्ज कई वई आहे। अहिड़ी तरह हींअर पाक चाइना कॉरिडोर ठहे पियो उन जा कुझु वॾा महांगा प्रोजेक्ट जेके आहिनि मिसाल तौरु सुभाणे जेकर तव्हां लाहौर जी ऑरेंज लाइन खे ॾेखारे छॾियो फेडरल PSDP में हा हिकिड़ो मिसाल थो ॾियां मे बी ईअं न हुजे त पोइ तव्हांखे इहो हिकिड़ो फेयर बैलेंस जेको फेडरल PSDP में रखणो पवंदो त बहरहाल हिकिड़ी फेडरेशन जी PSDP आहे न उन में सूबा उन जा हिसेदार आहिनि न। वफ़ाक़ जॾहिं प्रोजेक्ट इम्प्लीमेंट कंदो त इस्लामाबाद जे चइनि सेक्टरनि में त कोन कंदो आहे न, यानी सूबनि में उहे किथे न किथे सरज़मीन ते उहे प्रोजेक्ट हूंदा या उन्हनि जो तालुक सूबनि सां किथे न किथे लिंक ठहंदो त उन में सिंध जो ऐं ख़ैबर पख़्तूनख्वा जो एतिराज़ हो त जेका उनजी अलोकेशन्स आहे उन में सूबाई तवाज़ुन में रखियो वियो आहे। हाणे उहे PSDP जो प्रोपोज़ल साम्हूं अञा पब्लिक में आयो कोन्हे, उहे स्कीम्स साम्हूं न आहियूं, ज़ाहिर आहे त उहे अञा इनिशियल ड्राफ्ट आहे उहो हुननि मिनिस्टर्स खे ई ॾेखारियो हूंदो त मूं इहो अंडरस्टैंड कयो त उन्हनि ॿिन्ही सूबनि जो चवणु आहे त असांजे सूबनि जे लाइ उन में अलोकेशन्स घटि आहिनि ऐं ज़ाहिर आहे त इहो को फेडरेशन जी PSDP आहे त इहो जाइज़ एतिराज़ आहे उनखे हुननि खे तवाज़ुन में आणो पवंदो न। पर उन सां गॾोगॾु जेको इहा जेका ॻाल्हि आहे ख़ुदि इहा कंट्रोवर्सी असांखे नज़र आई थोरे जो अॼु ख़बर इहा आई आहे त उन ते इतफ़ाक़ किराए थी वियो आहे ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस में जेको रस्तो हुयो जेको चाइना पाक चाइना इकनॉमिक कॉरिडोर जो उन ते KP के सिंध ऐं पंजाब जी हुकूमतुनि एतिराज़ वारिया पए। ईअं नज़र अचे थो त ॼण चओ त असां वटि जेके पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि ख़ासि तरह जेके मेजर पॉलिटिकल पार्टीज़ आहिनि जंहिंमें PMLN आहे उहो ईअं लॻे थो त शायदि उहा पंजाब खे रिप्रेज़ेंट करे रही आहे या इमरान ख़ान जी पार्टी आहे उहा ईअं लॻे थो त उहा सिर्फ़ु KP खे ॾिसे थी जिते उनजी हुकूमत आहे ऐं पीपुल्स पार्टी शायदि सिंध खे ॾिसे थी। कंहिं बि पार्टी वटि ईअं नथो लॻे त को मुल्की लेवल ते को प्लान हुजे जंहिंमें उहो चाहींदा हुजनि त सभई उन मां फ़ाइदो वठनि या सभिनी सां इंसाफ़ थिए। इन तरह जो पर्सपेक्टिव उन्हनि ॻाल्हियुनि ॿोलियुनि मां या इनिशिएटिव्स मां नज़र कोन थो अचे। ईअं तव्हां इन ॻाल्हि सां केतिरो कीअं था ॾिसो इन ॻाल्हि खे? फयाज़ इहा ॻाल्हि बिल्कुलु ऑब्वियस आहे, तव्हां ठीकु था चओ। प्रॉब्लम इहो आहे त पाकिस्तान में क़ौमी सतह जी न पार्टी ऐं न लीडरशिप आहे। तव्हां हिकिड़े पार्टी खे खणो मुस्लिम लीग नून खे खणो सवाइ पंजाब जे कुझु हिसनि जे बाक़ी हंधनि ते तव्हांखे मुस्लिम लीग नून किथे थी नज़र अचे। पीपुल्स पार्टी सवाइ सिंध जे रूरल एरिया में जेको डंडो फेराए हुकूमत ठाहियो वेठी आहे बाक़ी पीपुल्स पार्टी जो सफ़ायो थी वियो आहे। अहिड़ी तरह KP अलबत्ता ॿियनि पार्टियुनि जो निस्बत उनजी प्रेज़ेंस वधीक आहे। ॾिसो पंजाब में बि हिकिड़ो इंप्रेशन रखे पई थी, हिकिड़ो असर्ट करे थी KP में हुननि जी हुकूमत ऐं मां सम्झां थो त जेकर मूंखां मां कंहिं पार्टीअ जो हामी या मुखालिफ़ हींअर कोन आहियां, मूंखे सभिनी पार्टियुनि सां पंहिंजी जाते इख़्तिलाफ़ आहिनि, PTI सां कई शयुनि ते इख़्तिलाफ़ आहिनि पर हिन वक़्तु जेकर नेशनल लेवल ते तव्हां ॾिसो त कंहिंखे थोरो घणो रेस्पॉन्स मिले थो पब्लिक मां चइनी सूबनि में त वरी PTI खे चइनी सूबनि मां रेस्पॉन्स मिले थो। ॿियूं पार्टियूं कई ॿियनि सूबनि मां उहो पंहिंजो रेस्पॉन्स बि विञाए वेठियूं। पीपुल्स पार्टी पंजाब खे सरेंडर करे छॾियो, नवाज़ शरीफ़ खे झोली में रखी ॾेई छॾियो, नवाज़ शरीफ़ साहिब झोलीअ में रखी सिंध ज़रदारी साहिब खे प्लेट में रखी ॾेई छॾी त जीअं वणे वेठो खा। सो हाणे नेशनल कैरेक्टर कीअं डेवलप थींदो जॾहिं नेशनल लीडरशिप न हूंदी, नेशनल पॉलिटिकल पार्टी बि एग्ज़िस्ट न कंदी।
उन खां पोइ ज़ाहिर आहे हर पार्टी चाहींदी त जिस सूबे जे अंदरि मूंखे इक़्तिदार मिलियो आहे या माण्हुनि स्पेस ॾिनो आहे मां उन्हनि जे इंट्रस्ट खे सिक्योर कयां त सुभाणे मूंखे उन वटि वरी मोटी वञिणो आहे। पर हाणे में लीडरशिप रोल एक्चुअली उन हुकूमत जो ज़िम्मो ठहे थो जेका फेडरल गवर्नमेंट हलाए पई, उनखे प्रूव करणो पवंदो त हिकिड़े सूबे जी हुकूमत न आहे। अनफॉर्चुनेटली नवाज़ शरीफ साहब कहिड़ी बि तरह इन शइ खे प्रूव न कयो आहे। तव्हां फेडरल ब्यूरोक्रेसी ॾिसो 80% पंजाब साहब सेंट्रल पंजाब मां अचे थी, साउथ पंजाब जी नुमाइंदगी नथी थिए, फंड जी एलोकेशन थिए थी, ऑरेंज लाइन मेट्रो बसिस सब पंजाब के अंदर सुठे हैं, इस्लामाबाद प्रैक्टिकली पंजाब जो हिस्सो आहे, पिंडी सां कनेक्टेड आहे, यू कैन अंडरस्टैंड। अड़ी तरह ही जो पाकिस्तान कॉरिडोर जो अलाइनमेंट हो वो हेवीली पंजाब डोमिनेटेड अलाइनमेंट हो, हाणे उनखे अल्टर करणो पियो आहे। कई हवालनि सां तव्हां ॾिसंदो वज़ीर आला हिकिड़ो ई वञे थो सभिनी इंटरनेशनल मुआहिदनि जे दौरान वेठो आहे, भई कहिड़ी कैपेसिटी में वेठो आहे। 4 सूबा आहिनि हिन मुल्क जा, गिलगित बल्तिस्तान बि आहे, तव्हां उन्हनि जी नुमाइंदगी छो कोन्हे, या त पोइ फेडरल गवर्नमेंट में पारां वज़ीर आज़म वञे। पर जेका तव्हां पीटीआई जी ॻाल्हि कयो था, इसरार अब्बासी साहब खे त ॾाढी ख़ुशी थी हूंदी तव्हांजी ॻाल्हि ॿुधी करे, त तव्हां चओ था त पीटीआई नेशनल लेवल जी पार्टी आहे, उहो कैरेक्टर शो करे थी। पर असां ॾिसूं था त इंटीरियर सिंध जा जेके इशूज़ आहिनि या बलूचिस्तान जे अंदरि जेको आहे मिसिंग पर्सन खां वठी जेको हुते बुलेट रिडल पंहिंजो बॉडीज़ जो जेको मसइलो आहे, पीटीआई उन्हनि इशूज़ ते असांखे वोकल नज़र नथी अचे। नसीर साहब, पीटीआई सिंध ऐं बलूचिस्तान खे रिलेटिवली अनअटेंडेड छॾियो आहे। मां ॻाल्हि पे कई त उन वटि पोटेंशियल आहे, उनखे रेस्पॉन्स अॼु बि मिले थो। तव्हां लास्ट ईयर जूं तव्हां हीअ 2013 जे इलेक्शन जो वोटिंग जो ट्रेंड खणो, हिननि सिंध में कैंपेन बि कान हलाई, उनजे बावजूदि हिननि जे नुमाइंदनि खे जेके बीठा कैंडिडेट कई जॻहियुनि ते वोट मिलिया। इमरान खान वञे थो शिकारपुर ताईं वियो, मतिलबु जेके शयूं बेटशाह वञे थो, उहो हिकिड़ो थी सघे थो त पब्लिक खे मां आयवाश जो लफ़्ज़ हिते यूज़ न करणु चाहींदुसि, गुडविल क्रिएट करणु, पॉलिटिकल टैक्टिक्स हूंदा आहिनि। पर मां हमेशह पीटीआई जे दोस्तनि खे चवंदो आहियां त तव्हां सिंध लाइ तइ करियो त तव्हां सिंध सां फ्लर्ट कंदो या सिंध सां सीरियस आहियो पॉलिटिकली। इहा ई ॻाल्हि बलोचिस्तान जी। हाणे उन में सॉरी इसरार साहब उनजो बहितर जवाब ॾींदो, पॉलिटिकल लीडरशिप आहे, उनखे नेशनल कैरेक्टर जो पोटेंशियल आहे, उनखे हार्नेस कंदी त हुनजो फ़ाइदो आहे, न त माण्हू पंहिंजी स्ट्रगल जारी रखंदा, वेठा थोड़ी हूंदा। बलूचिस्तान पीटीआई की अपना उसमें उसकी जो अपना उसमें से अपना फोकस से आउट है। देखें, इससे जुज़वी तौर पे मैं इनकी इस बात से जो है ना इत्तफाक़ करूँगा। बहुत सी चीज़ें ऐसी जहाँ शायद वो तवज्जो सेंट्रल लीडरशिप की इन 2 सूबों को नहीं मिल सकी जितनी कंपैरेटिवली पंजाब और केपी को मिली, और खान साहब ने खुद एडमिट भी किया, तंजीम में भी किया और पब्लिकली भी किया। अब जो सिंध के और बलूचिस्तान के इश्यूज़ हैं उनको काफ़ी हद तक बेहतर तरीके से हैंडल किया जा रहा है। बलूचिस्तान की आपने मिसिंग पर्सनस की बात की, मिसिंग पर्सनस पे हम बड़े वोकल रहे। हज़ारा कम्युनिटी की किलिंग्स के ऊपर खान साहब सबसे पहले लीडर थे जो पहुँचे थे। आपके वज़ीर दाखिला नहीं पहुँच सके थे, लेकिन खान साहब वहाँ बॉडीज़ के साथ पहुँच गए थे। इसी तरह किसी भी सूबे में कोई इशू होता है, अभी आपका शिकारपुर का सानिया हुआ तो वहाँ भी खान साहब। ये फैक्ट है कि जो पब्लिक की जो अप्रिसिएशन है, बिल्कुल सही कहा नसीर साहब ने, कि पब्लिक के अंदर एक्सेप्टेंस पीटीआई की बहुत ज़्यादा है। हमें अपने आप को इम्प्रूव करना है उन तक पहुंचने के लिए। यहाँ हम लैक कर रहे हैं और हमें इसमें कोई हम बेहतरी की तरफ जा रहे हैं, कोशिश कर रहे हैं। जिस तरह कराची में हमें रिस्पॉन्स मिला, इंटीरियर सिंध में हमें, पूरे सिंध में मैं समझता हूँ जितना बेहतर रिस्पॉन्स पीटीआई को मिला शायद किसी और पॉलिटिकल पार्टी को नहीं मिल सका। हमारी जो खामियां हैं हम उनको ओवरकम करने की कोशिश कर रहे हैं। लेकिन अब जो आपने बात की थी, मैं ज़रा उसका जवाब दूंगा कि प्रायोरिटीज़ हमारी क्या हैं। हमारी प्रायोरिटीज़ नेशनल लेवल की। खान साहब जब बात करते हैं पाकिस्तानियों करके बात करते हैं, वो किसी एक सूबे को एड्रेस नहीं करते। जहाँ इम्प्लीमेंटेशन की बात आती है तो हमारे पास बदकिस्मती से एक सूबा है, वहाँ ही हम इम्प्लीमेंट कर सकते हैं ना। अगर मियाँ साहब की तरह हमारे पास फेडरल गवर्नमेंट होती है और हम सारी डेवलपमेंट पेशावर में कर रहे होते तो आप ये एलिगेशन लगाते हो हम पर अच्छे लगते। जो इस वक्त पाकिस्तान के वज़ीर आज़म है, क्या वो पाकिस्तान के वज़ीर आज़म ट्रीट अपने आप को जाहिर कर रहे हैं? वो तो पंजाब के वज़ीर आज़म लग रहे हैं और मोस्टली वो लाहौर के वज़ीर आज़म लग रहे हैं। देखें, आपको नहीं, चाइना इकनॉमिक कॉरिडोर पे अपना खैबर पख्तूनख्वा के वज़ीर आला ने भी कहा कि केपीके को नज़रअंदाज किया जा रहा है। खान साहब ने भी कहा कि केपीके को नज़रअंदाज किया जा रहा है। सिंध की पीटीआई तो कहती है ना कि सिंध का भी उसमें कुछ हिस्सा बनता है, सिंध को क्यों नज़रअंदाज करें? किसी ने नहीं कहा, सवाए पीपल्स पार्टी ने वो हल्ला गुला मचाया, बाकी तो किसी ने नहीं कहा कि वो सिंध का उसमें शेयर। देखें, उसमें जो रूट चेंज हुआ था उस पर हमारा एतराज़ था। रूट की बात कर वही कर रहा हूँ ना, वो 3 रूट एहसन इकबाल साहब ने अपनी प्रेजेंटेशन में 3 रूट रखे हुए हैं वेबसाइट पे। नहीं, मैं इनकी विजन की बात कर रहा हूँ। देखिए, पीटीआई हर जगह बात कर रही है। हम मसला ये है कि शायद सिंध के इश्यूज़ पे हमारी जो कवरेज है वो उस हद तक मुस्बत नहीं होती। अभी जैसे पानी का इशू है, पानी के ऊपर सबसे ज़्यादा वोकल हम पीटीआई रहे
हाँ, हमने एमक्यूएम सबसे ज्यादा ना करें, एमक्यूएम रोज मुजाहरे कर रही है, उनकी मैं जवाब दे दूं, आपके सवाल से पहले ही मैं जवाब दे दूं। आप एमक्यूएम का जिक्र करेंगे, एमक्यूएम तो किसी सूरत में कर ही नहीं सकती, क्योंकि 30 साल से डोमिनेटेड है कराची वाटर एंड सेवरेज बोर्ड, और कराची वाटर एंड सेवरेज बोर्ड एमक्यूएम की एक ज़ेली तंजीम बनी हुई है। जिस जगह पर वो डेमोन्स्ट्रेशन कर रहे हैं उसमें 2 दिन पहले वो पानी बंद करवाते हैं, फिर डेमोन्स्ट्रेशन करते हैं और पानी खोल देते हैं। हम तो ये चीज़ नहीं कर, हम तो ये ड्रामा नहीं कर रहे, हम लोगों की आंखों में धूल नहीं झोंक रहे, हम तो फैक्ट्स और फिगर्स बता रहे हैं। हम उन पंपिंग स्टेशंस का बता रहे हैं जहाँ की मशीनरी रिपेयर नहीं हो सकी, हम उन पंपिंग स्टेशंस का बता रहे हैं जहाँ की बिजली कटी हुई है। आपके पास इतनी बड़ी पॉलिटिकल अपना तंजीम है कराची के अंदर, आप चाहें तो 10-15 हज़ार का, जिस तरह आपने अपना इलेक्शन रिगिंग पे आके हर जगह पे अपने धरने दे दिए थे, तो एक पब्लिक का इशू है, उस पर जिस तरह आपको पब्लिकली आना चाहिए अपना उसके साथ, उस तरह तो नजर नहीं आता फॉर्मेलिटी के तौर पर। सर फ्लोर ऑफ द हाउस हमने, वही मैं कह रहा हूँ कि फॉर्मेलिटीज के जो फ्लोर्स हैं सर, मेरी बात आप लोगों ने किया है। मैं आपको बताऊं ना, पब्लिक फ्लोर्स क्या है। एक आपका सिंध असेंबली है, उस पर हमारी बड़ी वोकल आवाज, ये तो हम कहते हैं ना कि आप उस वक्त नेशनल असेंबली में चले जाते, सब कह रहे थे, आप धरने पे चले गए। ये तो इसरार साहब इस तरह नहीं होता ना। नहीं, आप बात कुछ चीजों की नहीं, आप सिंध के इश्यूज की बात कर रहे हैं, मैं सिंध के इशू की बात कर रहा हूँ। पानी के इशू पे क्या के पीटीआई ने सिंध असेंबली के फ्लोर पे बात नहीं की? क्या पीटीआई ने प्रेस कॉन्फ्रेंसेस नहीं की? क्या पीटीआई ने डेमोन्स्ट्रेशंस नहीं की? किस तरह आप कह रहे हैं कि हमने आवाज नहीं उठाई? देखिए फैक्ट ये है, डेमोन्स्ट्रेशन मुझे अभी इतना बड़ा कोई जहन में मेरे नहीं है। नहीं, हाँ आप ये कह सकते हैं हमने इलाकाई सतह पे, लेकिन हमने जो डेडलाइंस दी हमने इलाकाई सतह पे। मुझे नहीं लगा जिस तरह हैदराबाद रिजवी लीड कर रहा है, आरिफ अलवी आके किसी प्रोसेशन को लीड करे, मुझे नहीं लगा कि किसी उस पर पंजाब आपके एमपीएस जो हैं वो किसी प्रोसेशन को लीड कर रहे हों, मुझे नहीं लगा कि यहाँ आपको लगे कि अपना ये जो आपके इमरान इस्माइल साहब किसी प्रोसेशन को आके लीड करें, भले इमरान खान साहब ना भी आए, लेकिन कराची के जो आपके। अच्छा, अब आपने बड़ी जबरदस्त बात, अब खुद ही आप सवाल किया और खुद ही जवाब दे दिया। हैदर अब्बास रिजवी एमएनए तो नहीं है, उनको तो बड़ी कवरेज मिल जाती है। हमारी कवरेज के लिए एमएनए और एमपीए का होना जरूरी है, अदरवाइज मैं अगर एक डेमोन्स्ट्रेशन कर रहा हूं, मैं कराची का पॉलिटिकल वर्कर हूं, कराची की लीडरशिप में हूं, उसको कोई कवर नहीं करेगा। ये क्राइटेरिया मीडिया सेट कर रही है, मीडिया के कवरेज किसकी किस लेवल पे होनी चाहिए। हैदर अब्बास रिजवी एमएनए तो नहीं है, कुछ भी नहीं है, लेकिन जब हैदर अब्बास रिजवी स्पीच कर रहे होते हैं आप लाइव कट कर देते हैं। यहां हमने डेमोन्स्ट्रेशन, मैंने उस दिन कोरंगी रोड पे डेमोन्स्ट्रेशन की, फिर प्रेस क्लब पे संडे वाले दिन बड़ी डेमोन्स्ट्रेशन थी पानी के अगेंस्ट, लेकिन वहां की कोई कवरेज नहीं हुई। वहां रात को बुलेटिन के अंदर एक खबर 30 सेकंड की चला दी। देखिए फर्क है आपकी प्रायोरिटीज में, मीडिया की प्रायोरिटीज में फर्क है। हमारे लिए पे तो इल्जाम है कि वो इमरान खान की कवरेज के सिवा ये 24 घंटे आप लोगों ने कवरेज दी है, फिर भी आपको शिकायत है। मैं एक वक्फा लेता हूँ नाज़रीन वटो तवक्फो इसरार अब्बासी साहब नसीर महमद साहब सां गॾु बजट ते ईंदासूं, ये थोड़ो पॉलिटिकल मामले ॾे वधूं पिया, पर असां वरी बजट ऐं इकोनॉमी जी तरफ़ ईंदासूं। वक़्फ़े खां पोइ असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, तो प्रोग्राम के सिलसिले के अॻिते वधायूं, गुफ्तगू कयूं था बजट के हवाले सां। नसीर महमद साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूद हैं, जिन्हें स्टूडियो में पीटीआई अगवान इसरार अब्बासी साहब असां गॾु आहिनि। जी अब्बासी साहब, बात हो रही थी कि फोकस से कुछ इलाके आउट हैं पीटीआई के, और दूसरी बात यह है कि जो अभी तक जो कहा जा रहा है, जिस तरह अभी इसाक डार साहब ने कितने स्टेटिस्टिक्स दिए हैं कि इतनी चीज़ें अच्छी हुई हैं, इस तरह का कोई अपना वो नहीं आया कि पीटीआई की वजह से वो रोज़ कहते हैं कि नया पाकिस्तान बनाने वालों से पूछो कि नया केपीके कब बनेगा। देखिए जी, अल्हम्दुलिल्लाह अभी हमने जो जिन शोबों में डेवलपमेंट की है, सबसे पहली चीज़ तो हमने किया, पुलिस को डीपोलिटिसाइज़ किया। आज थाना कल्चर अल्हम्दुलिल्लाह कोई भी शख्स, हमारे मुखालफिन भी ये नहीं कह सकते कि हमने इवन 3-4 रोज़ कबल आपको याद होगा कि पीटीआई का वर्कर्स और पीपल्स पार्टी के वर्कर्स में तसादुम हुआ, तो पुलिस इम्पार्शल रही। जबकि यहाँ सिंध में जब बिलावल हाउस का रोड खुलवाने गए तो पुलिस ने पीपल्स पार्टी के वर्कर के साथ मिलकर तशद्दुद किया हम पर, मैं खुद ज़ख्मी हुआ। तो अल्हम्दुलिल्लाह पहली चीज़ तो ये है कि पुलिस, अगर हम भी यही कल्चर करते तो पुलिस पीपल्स पार्टी के वर्कर्स को मार रही होती, ऐसा वो नहीं हुआ। दूसरी चीज़ जो हमने हेल्थ के ऊपर बिल्कुल सही नसीर साहब ने कहा कि 35% हमने जो एक्सपेंड किया अपनी एलोकेशन का, सिंध जो कंटिन्यूशन ऑफ द गवर्नमेंट है 31% इन्होंने किया एजुकेशन पे, सॉरी, और हेल्थ पे हमारा 8.4 था और इनका 9 था, तो बेहतरी है। आप 7 साल की गवर्नमेंट को अगर 2 साल की गवर्नमेंट से कंपेयर करेंगे तो मेरे ख्याल में ये
फेयर इनफ नहीं होगा। मैं ये कहता हूँ कि हमें बहुत आगे जाना है, खामियाँ कोताहियाँ हैं, लेकिन हमने एक ऐसे सूबे में गवर्नमेंट जहाँ वॉर ऑन टेरर हम फ्रंट लाइन थे और ग्राउंड पर हम पे फेस करना पड़ रहा था, अल्हम्दुलिल्लाह लॉ एंड ऑर्डर की सिचुएशन कंपैरेटिवली बेहतर हुई है। और उसके साथ साथ डेवलपमेंट आज वो तो फौज करती है ना, वो आपका क्रेडिट है, नहीं दे ले सकते। तो सर फौज अगर करती तो पिछले दौरे हुकूमत भी पिछले फौज दौर करती ना हुकूमत सर। से वो लगी हुई है। अब ज़रब अज़ब शुरू हुआ है तो अब शुरू हुआ है ना। अब ये आपसे अब ये नवाज शरीफ साहब कहते हैं कि मेरी वजह से ज़रब अज़ब शुरू हुआ है। नहीं देखें, आप ये तो फैक्ट ऑफ द मैटर है, इसमें कोई दो राय नहीं है कि अभी जिस तरह सीएम साहब ने भी कहा और बड़ा अच्छा मुझे लगा कि उन्होंने भी कोई सच्ची बात की कि मुझे कप्तान कहा जाता है लेकिन मेरे हाथ में कोई इख्तियार नहीं है, तो ये फैक्ट। लेकिन मैं आपसे सिर्फ गुजारिश ये कर रहा हूँ कि जो सूबे की हालत है, अगर आप मैं आपको दावत दूंगा कि आप केपी का जाके विज़िट करें और बिल्कुल न्यूट्रल अंदाज में देखें कि क्या पंजाब, सिंध और केपी, बलूचिस्तान के साथ मैं इसलिए क्योंकि बलूचिस्तान के साथ तो अभी भी ज़्यादती हो रही है, मैं ये नहीं कह रहा कि बलूचिस्तान, लेकिन इन 3 सूबों में मैं समझ रहा हूँ बेहतर परफॉर्मेंस है केपी के अंदर। साईं तव्हां नसीर साहब काफ़ी रिपोर्ट्स पढ़ंदा रहंदा आहियो आलमी लेवल ते या पंहिंजो रीजनल लेवल ते जेके सर्वेज अचनि था पिया। इसरार अब्बासी साहब जो चवणु इहो आहे त हे साल जेको आहे केपी के पंजाब ऐं सिंध खां बहितर परफॉर्म कयो आहे। फयाज़ हाणे इहो परफॉर्म जा इंडिकेटर हूंदा त छा ते मेयर करियूं, इहा ॻाल्हि ठीकु आहे। अगेन मां हिकिड़ी ॻाल्हि वाज़े करियां तो मां कतन पीटीआई जो पॉलिटिकल सपोर्टर न आहियां, न उन्हनि जो कारकुन छा सपोर्टर बि न आहियां, मूंखे हुननि सां कई शयुनि ते इख़्तिलाफ़ बि आहे। पर जेकर मां पाकिस्तान जे चइनी सूबनि में इंटरनल कंपेरिज़न कयां, मुंहिंजो कमु अहिड़ो आहे, मां चइनी सूबनि में वञां थो। आई विल बी वेरी ऑनेस्ट इन टेलिंग यू, तव्हांखे इख़्तिलाफ़ राय जो मां एहतराम कंदुसि। हिन वक़्तु गवर्नेंस जे हवाले सां पुठियनि 2 सालनि में जेतिरी इम्प्रूवमेंट असां केपी में ऑब्ज़र्व कई आहे, पाकिस्तान जे कंहिं सूबे में मूं एतिरी इम्प्रूवमेंट कान ॾिठी आहे। उहा आइडियल कान्हे, उन में तमामु घणियूं ख़राबियूं आहिनि, अञा बि ख़राबियूं आहिनि। पर मां अगेन ॻाल्हि थो कयां त 2 सालनि जे अरसे में चइनी सूबनि सां मां कंपेयर करे थो चवां। सिंध खे त तव्हां कंपेयर ई न कयो, सिंध त हिकिड़ो क़बाइली राज आहे। सिंध जे अंदरि हिकिड़ा लश्कर पलियल आहिनि। तव्हां हुन ॾींहुं लाहौर हाईकोर्ट जे ॿाहिरां मंज़र ॾिठा, तव्हांखे कंहिं महज़िब समाज 21वीं सदीअ जो नज़र आयो हुन में। ही सिंध खे त मां कतन सिंध त तबाह कई आहे गवर्नेंस जे हवाले सां। पंजाब गुज़रियल भेरे पर ही जो साईं आयो ॿोॾूं पहलियूं माण्हू पिया मोआ वज़ीर आला 2 ॾींहं घुमो, 2 ॾींहंनि खां पोइ चयूं निंड मां उथी आयो आहे। ऐं उनखां पहिरियों असां ॾिठो त जॾहिं इमरान ख़ान साहब वियो पंहिंजो आर्मी पब्लिक स्कूल में, त उहो जेके उन्हनि जा पंहिंजो शहीदनि जा जेके मिट माइट उते गॾु थिया, उन्हनि सां जेको रवैयो हुयो वज़ीर आला साहब जो, उहो बि त मीडिया में हाणे तव्हां तय करियो न त इंडिकेटर छा ते मेयर कंदो। वज़ीर आला जी मौजूदगी हिकिड़ो इंडिकेटर आहे, माण्हुनि जो नारा हाणण ॿियो इंडिकेटर आहे। मां ॻाल्हि थो करियां त गवर्नेंस जे की एरियाज़ में इम्प्रूवमेंट जी विज़िबिलिटी छा आहे। मिसाल तौर सिंध में तव्हां सोचे सघो था त को आहे छा बि बग़ैर सियासी बुनियादनि ते हींअर पेर रखी सघे सिंध जी पुलिस में। मूंखे तव्हां हल पिया ॿुधायो, तव्हांजो IG खे ताक़त कान्हे। हाणे ही कोर्ट छा चयो सिंध हाई कोर्ट कल चई त ही त तव्हां त ज़ाती मुलाज़िम लॻा पिया। हाई कोर्ट थी चए, उनजी भेट में थो मां चवां त केपी जे अंदरि पुलिस जे अंदरि शयूं घणियूं बहितर आहिनि। बाक़ी हाणे वज़ीर आला अस्पताल में न वियो, चइनी वज़ीर आला कोट राधा कृष्ण में जेरा 6.5 ॾींहं वज़ीर आला वियो। सिंध जे अंदरि शिकारपुर में हेॾो तबाही थी वई, तव्हांजे साम्हूं 6 ॾींहंनि ताईं को माण्हू वियो हुते, चिंग रक्षाउनि ऐं गाॾियुनि ते ज़ख़्मी खयां विया। मां चवां इन्हनि इंडिकेटर्स में वेंदासीं त बहस डिघो आहे ऐं केपी बि का आइडियल कान्हे का। मां ॻाल्हि थो कयां जेकर 2 सालनि जी भेट में सर्विस नवाज शरीफ सां भेट कयो के पंजाब हुकूमत सां, जिते मेट्रो पियो हलनि, जिते दानिश स्कूल ठही विया आहिनि, जिते ॿारनि खे लैपटॉप ॾिनो वियो आहे, जिते एजुकेशन चवनि था बहितर थी आहे, जिते इंडस्ट्री बहितर थी आहे, जिते एग्रीकल्चर चवनि था त इम्प्रूव कयो आहे। पहिरीं ॻाल्हि त मां मेट्रो बस खे डेवलपमेंट जो इंडिकेटर मञा ई कोन थो। इहा हिकिड़ी फुज़ूल बकवास आहे जेके ही प्रोजेक्ट पे था कनि। 100 अरब रुपया तव्हां लाहौर जे 27 किलोमीटरनि ते लॻाए छॾियो। अध खां वधीक तव्हां खानेवाल टपो ऐं तव्हां माण्हुनि जी ज़िंदगी वञी ॾिसो, जानवरनि वारी ज़िंदगी था माण्हू साउथ पंजाब में गुज़ारे। इवन सेंट्रल पंजाब में त सरकोदा ऐं खुशाब में हलिया वञो यार, उन्हनि जूं तव्हां बैराडियूं वञी ॾिसो, मियावाली जो हशर ॾिसो। सो मां इहो थो चवां त इहे जेके चमकदार क़िस्म जा ग्लैमरस क़िस्म जा जेके प्रोजेक्ट आहिनि, दे आर नॉट डेवलपिंग। प्लीज़, दानिश स्कूल इज अनदर फैलेसी, अनदर फ्रॉड। कुझु बि कोन्हे। आम माण्हूअ खे तव्हां रेगुलर सिस्टम जे तहत को बेनिफिट ॾेई सघो था। जेकर उन ते मेयर करणो आहे त पोइ बीकन हाउस खे हुकूमत ॾेई छॾियो, उहे वधीक स्कूल था हलाइनि, एजुकेटर जी साईं हेॾी वॾी हुनजो नेटवर्क पे थो, पोइ बीकन हाउस खे पंजाब ॾेई छॾियूं। ईअं न हूंदो आहे।
ये प्रोजेक्ट मॉडल कोन्हनि, ये कोन्हनि। तव्हां बुनियादी जेका ॻाल्हि थी मां तव्हांखे हिकिड़ो इंडिकेटर ॿुधायां जंहिं ते दुनिया कन्विंस्ड आहे, उहो आहे त तव्हां ह्यूमन डेवलपमेंट जी बास्केट में किथे बीठा आहियो, उन खे मेजर कबो। मिलीनियम डेवलपमेंट में गोल में किथे बीठा हो, तव्हां पाण में वेठा आहियूं। 1990 खां MDGs जी काउंटिंग करियो। मुशर्रफ जे दौर में 8 साल 7.5% ग्रोथ हुई। अॼु बि चवनि था न 4.5-5% ग्रोथ आहे। 33 मां ट्रिलियन इंडिकेटर्स ते MDG पाकिस्तान फेल थियो आहे। 33 मां ट्रिलियन टारगेट ते मूंखे ॿुधायो 7% ग्रोथ तव्हां घोटे तयारींदो माण्हुनि खे। ही मेट्रो बसिस माण्हुनि जूं बुख मिटाईंदी, मेट्रो बस माण्हुनि खे पीअण जो पाणी ॾींदी, मेट्रो बस माण्हुनि खे इल्मु ॾींदी। 200 अरब रुपया पिंडी ऐं लाहौर जे मेट्रो बस जी टोटल डायरेक्ट इनडायरेक्ट बजट आहे। सॼे पाकिस्तान जे माण्हू खे तव्हां पीअण जो पाणी ॾेई छॾियो आहे। प्रायोरिटीज़ ॾिसजो। घर में तव्हांजो जेकर ॿार बीमार हुजे, तव्हां चओ साईं मूं रेफ्रिजरेटर नहीं वरिता, साईं मूं TV नहीं वरिती आहे, ॿार बुखार में तपे, तव्हांखे टिकी न मिले, उहो स्कूल न वञे, तव्हां चवंदो त रेफ्रिजरेटर मुंहिंजी डेवलपमेंट जो इंडिकेटर। सही, हाणे प्रोग्राम जो आख़िरी हिसो आहे नसीर साहब, मां चाहींदुसि तव्हां बि कुझु की रिकमेंडेशन ॾियो, ख़ासि तरह सिंध जे हवाले सां। मां चाहींदुसि इसरार अब्बासी साहब खां बि उन ते वठां कुझु की रिकमेंडेशन्स तव्हांजूं छा हूंदियूं, बजट जो डायरेक्शन छा ते फोकस हुजणु घुरिजे, कुझु शयूं जेकॾहिं असांखे ॿुधाए सघो था। साईं जे मूंखां पुछो आहे सिंध हुकूमत खे का रिकमेंडेशन कोन ॾींदुसि। हिननि जी का बि नियत कान्हे सिंध खे ठीकु करण जी। कंहिंखे तव्हां रिकमेंडेशन ॾींदो आहे? ही ॿुधण वारा पहलवान आहिनि छा? हिननि खे को अला सम्झ सां ॾिए ही सिंध खे डेवलप करण लाइ को अकुल जी सलाह ॿुधण लाइ तयारु हुजनि। लेट द पीपल नो त सही रस्तो कहिड़ो आहे, हुकूमत उहो वठे या न वठे। सही रस्तो इहो आहे त सभ खां पहिरियों डेवलपमेंट खे आजो कनि वॾेरनि जे कब्ज़े खां। बिल्कुलु जेको प्रोफेशनल तरीक़ो हूंदो आहे डेवलपमेंट जो, तव्हां डेवलपमेंट स्टेटिस्टिक्स जी बुनियाद ते तय करियो त किथे कहिड़ी शइ जी नीड आहे। प्लानिंग एंड डेवलपमेंट जे डिपार्टमेंट खे इंडिपेंडेंट करियो। टोटल मिनिस्ट्रीज़ जे जेको इंफ्लुएंस खां मिनिस्टरनि जे प्रोपोज़लनि ते बजट ठाहिण पहिरें बंदि कनि, उन जे चवण ते अलोकेशनूं करणु बंदि कनि, उन जे चवण ते रिलीज़िस बंदि कनि। तव्हां डेवलपमेंट खे वॾेरनि जे कब्ज़े खां न छॾाईंदो, रिकमेंडेशनूं 1000 ॾेई छॾींदासीं, को फ़ाइदो कोन्हे। बड़ी मेहरबानी। इसरार साहब, आपकी क्या रिकमेंडेशन होगी? देखिए, बड़ी खूबसूरत बात की नसीर बात। मैं इनकी एक बात को ज़रा कोट कर दूँ। इन्होंने कहा ये जो इन्होंने तरक्की दिखाई है ना, ये कॉस्मेटिक तरक्की है। मेकअप करके बड़ा ब्यूटी पार्लर से जब दुल्हन तैयार होकर आती है बड़ी खूबसूरत लग रही होती है। तो पंजाब गवर्नमेंट की जो तरक्की है वो कॉस्मेटिक है। ये तो इल्ज़ाम तराशी नहीं, इल्ज़ाम तराशी नहीं, फैक्ट ऑफ द मैटर है कि क्या जिस तरह उन्होंने कहा मेट्रो बस प्रायोरिटी होनी चाहिए थी, या हेल्थ एंड एजुकेशन प्रायोरिटी होनी चाहिए थी। मैं सिंध गवर्नमेंट से भी ये रिक्वेस्ट करूंगा कि सिंध गवर्नमेंट के ऊपर 2 बड़े चैलेंजेस हैं, लॉ एंड ऑर्डर और जो बुनियादी सहूलत यानी वाटर प्योरिफिकेशन। आप बताएं, अगर आपका हाफ डैम हो गया तो आपके पास ऑल्टरनेटिव वेज क्या है? आप वो रिजर्वाइज यूज़ करें। अगर अपने बजट के अंदर आप एलोकेट करते हैं ह्यूमन डेवलपमेंट के ऊपर, एजुकेशन के ऊपर और हेल्थ के ऊपर और लॉ एंड ऑर्डर, इन 4 शोबे, बजाय इसके कि आप इकोनॉमिक इंडिकेटर्स को देखें, आप आवाम को देखें। 7 साल हो गए आपको गवर्नमेंट करते हुए, क्या आपको मजीद 70 साल चाहिए आपको अपनी परफॉर्मेंस शो करने के लिए? तो मेरे ख्याल में ये लास्ट चांस है सिंध गवर्नमेंट के पास कि वो अपनी सीरियसनेस, वैसे तो बिल्कुल सही उन्होंने कहा कि उनकी सीरियसनेस शो नहीं होती अभी तक। 7 साल में उन्होंने कुछ भी परफॉर्म नहीं किया। हालांकि 5 साल टर्म होती है, लेकिन इनको 7 साल की टर्म मिली हुई, कुछ भी नहीं कर सके। तो अभी भी इनसे कोई बेहतरी की तवक्को नहीं है, लेकिन हम फिर भी अपनी आवाज़ बुलंद करते रहेंगे। इसरार अब्बासी साहब आपकी। नसीर मेमन साहब तव्हांजी वॾी महिरबानी। नाज़रीन, गुफ़्तगू तव्हां ॿुधी बजट जे हवाले सां। ऐं बजट जा जेके जीअं ॾींहं वेझा थींदा वञनि था, ज़ाहिर आहे सूबनि जा फिनांस मिनिस्टर भी इस्लामाबाद में वेठल आहिनि। उहे पंहिंजो व्यू पॉइंट उते पेश कनि पिया ऐं उहे कोशिशि कनि पिया त वफ़ाक़ी हुकूमत तोड़े जो हिन भेरे जेको NFC अवार्ड टाइम ते अचणु घुरिजे आहे उहो टाइम ते न आयो आहे। इहो हिकिड़ो ॿियो इशू आहे। ईंदड़ ॾींहंनि में हिन ते बि पाण डिस्कशन कंदासूं त बजट जे खां पहिरें NFC जे न अचण जो ख़ासि तरह जेके हीअ असांजा नंढा सूबा जिन खे चयो वञे थो सिंध, बलोचिस्तान, KPK, उन्हनि खे छा नुक़सानु पहुतो आहे ऐं उन्हनि जो छा एस्पायरेशन्स हुयूं ऐं पंहिंजो हिन मां उन ते गुफ़्तगू कंदासूं। अॼोके प्रोग्राम मां वठूं था इजाज़त, पंहिंजे मेज़बान फयाज़ खे इजाज़त सदाई गॾु।